नाज़रीन खे अहम ख़बर का आगाह कंदा हलूं त रतो देरो परसां जतोई बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में ज़मीन जी मालिकियत तां छेड़ो फायरिंग में 3 ॼणा क़तल हिकु नींगर ज़ख़्मी थी पियो आहे। नाज़रीन हिकु भेरो तव्हांखे ॿीहर ॿुधाईंदा हलूं त रतो देरो परसां जतोई बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में ज़मीन जी मालिकियत तां छेड़ो फायरिंग में 3 ॼणा क़तल हिकु नींगर ज़ख़्मी थी पियो आहे। वधीक तफ़सील वठूं था लाड़काणे मां SS न्यूज़ जे रिपोर्टर जानी जतोई खां। जी जानी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, अव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त रते दर भरिसां जतोई बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में ज़मीन जी मालिकी तां झेड़ो थी पियो आहे। झेड़े जे फायरिंग में 3 ॼणा क़तल थी विया आहिनि ऐं हिकु नींगर बि ज़ख़्मी थियो आहे। रतोदरो तालुके जे ॻोठु शाहनवाज़ जतोई में ज़मीन जी मालिकी तां चाचनि ऐं भाइटनि विच में झेड़ो थी पियो आहे, जंहिंमें गोलियूं लॻण सबबि पीरसन अब्दुल सत्तार संदसि जो पुटु सिजाद इरफान जतोई गोलियूं लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे वारस खणाए लाड़काणे अस्पताल जी चांडका अस्पताल जी इमरजेंसी वार्ड नंबर मुंतक़िल कयो वियो, जिथे डॉक्टरनि पारां 3 ज़ख़्मियुनि खे ज़ख़्मियुनि जे फौत थियण जी तस्दीक कई आहे, जॾहिं त 8 वरनि जो नींगर पिणु ज़ख़्मी थियो आहे। PS लाचारी पुलिस मुताबिक़ झेड़ो कंगा थाणे जी हद में थियो आहे।